नाज़रीन, اڏيرو लाल स्टेशन के ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ नसीर केनाल ते तामीर थियल पुल ज़बून हाली जो शिकार आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुल हिंगोरो जी ही रिपोर्ट। اڏيرو लाल स्टेशन जी नसीरवार पुल में जेका ज़बून हाल बणियल आहे, अचो त हिन हवाले सां शहरनि खां पुछूं त साईं पुल जे बारे में था चई सघूं। साईं काफ़ी टाइम थी वियो आहे हिन खे पुल ज़बून थी वई आहे। पुल ज़बून थी वई आहे। ईंदड़ असां हिन में साईं हिन रोड ते तक़रीबन 8-10 ॻोठ अचनि था। हिते कॉलेज आहे साईं, असांजो कारोबार फुटिंग जे हिसाब सां लेन देन सॼी हिन रोड ते आहे। पुल नथी तामीर थी सघे, हिते को बि साईं जानी माली नुक़सान थी सघे थो। अलाए केतिरे ॻोठनि जा लिंक लॻंदा आहिनि, अलाए केतिरा माण्हू हिते कारोबार जे हिसाब सां ईंदा वेंदा आहिनि ऐं असांजा ॿार बचा ॻोठनि जा ॿार बचा हिते। हाणे गवर्नमेंट खे असां अपील कयूं था त महिरबानी करे रोड मोड़ी ठाहे छॾनि त असांखे सहूलियत थिए, कुझु इहो पेशनि लाइ बि सहूलियत थिए, असां गाॾी वारनि खे बि सहूलियत थिए। होॾे ॿियनि ॻोठनि सां मिलाईंदड़ नसीरवार 1932 में जेको तामीर थियल पुल आहे, जेको हिन बिल्कुलु ज़बून हाल बणियल आहे। चूंडियल नुमाइंदा आहिनि या हिते जेके सियासी अॻुवान आहिनि या टाउन चेयरमैन आहे या हाईवे डिपार्टमेंट आहे या एजुकेशन डिपार्टमेंट आहे, बार बार असां ॻायो आहे पर केरु ॿुधण लाइ तयारु न आहे।